नासिन नवाज़ के आगे कंदासी शर्जील इनाम मेंबर सूबाई वसी तौर कसम खणी वरतो आहे। शर्जील इनाम मेंबर के वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी हल्फ खणायो। तकरीब में सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर मादली शाह पारां शर्जील इनाम मेंबर के वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कई पिया। शर्जील इनाम मेंबर सूबाई वज़ीर तौर कसम खणी वरतो आहे। शर्जील इनाम मेंबर के वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी हल्फ खणायो। तकरीब में सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर मादली शाह पारां शर्जील इनाम मेंबर के वाधायूं ॾिनियूं वयूं। ख़बर अवां से शेयर कई पिया। शर्जील इनाम मेंबर सूबाई वज़ीर तौर कसम खणी वरतो आहे। शर्जील इनाम मेंबर के वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी हल्फ खणायो। तकरीब में सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। आगा कई पिया के शर्जील इनाम मेंबर सूबाई वज़ीर तौर कसम खणी वरतो आहे। शर्जील इनाम मेंबर के वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी हल्फ खणायो। तकरीब में सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर मादली शाह पारां शर्जील इनाम मेंबर के वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कई पिया। शर्जील इनाम मेंबर सूबाई वज़ीर तौर कसम खणी वरतो आहे। शर्जील इनाम मेंबर के वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी हल्फ खणायो। तकरीब में सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। आगा कई पिया के शर्जील इनाम मेंबर सूबाई वज़ीर तौर कसम खणी वरतो आहे। शर्जील इनाम मेंबर के वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी हल्फ खणायो। तकरीब में सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर मादली शाह पारां शर्जील इनाम मेंबर के वाधायूं ॾिनियूं वयूं। शर्जील इनाम मेंबर सूबाई वज़ीर तौर कसम खणी वरतो आहे। शर्जील इनाम मेंबर के वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी हल्फ खणायो। तकरीब में सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर मादली शाह पारां शर्जील इनाम मेंबर के वाधायूं ॾिनियूं।